इहो तव्हां छो त मूं पाण इहे पर्सनली तजुर्बा कया आहिनि तव्हांजी अर्ली क्रॉप एजिंग थी वेंदी तव्हां ॾिसो तव्हां गौर कयो 3 साल थी विया आहिनि तव्हांजो फ़सुलु अक्टूबर में ख़तमु थी थो वञे तव्हांजो फ़सुलु सेप्टेंबर में ख़तमु थी थो वञे ऐं तव्हां वण बीठा आहिनि का गुल बाटी कान्हे को हुन में फ्लावरिंग कान्हे का शइ कान्हे का इहो थिए छाजे करे थो पहिरीं ॻाल्हि थोरो तव्हांखे ब्रीफ करे वेंदो असांजो फ्लावर ठहे कीअं थो ही जेके बि असांजी कहिड़ो बि फ़सुलु हुजे कहिड़ो बि क्रॉप हुजे कहिड़ो तव्हांजो फ्रूट क्रॉप हुजे तव्हांजो कॉटन क्रॉप हुजे जंहिंमें फ्लावरिंग थिए थी फ्लावरिंग हमेशह 2 ग्रोथ हार्मोन थींदा आहिनि हिकिड़ो ऑक्सीजन ॿियो जिबरलिक एसिड इहे प्लांट में जिथे मिलंदा उते तव्हांजी बुकड़ी ठहंदी उते तव्हांजो गुल ठहंदो ऐं उते तव्हांजी जेका आहे सा फ्रूट ठहंदो हाणे ही जेके तव्हांजूं पेस्टिसाइड आहिनि न इहे तव्हांजे उन हार्मोन्स खे इनबैलेंस कनि थियूं अच्छा हाँ तव्हां दुनिया जी स्टडी कयो दुनिया में पेस्टिसाइड सॼी दुनिया में खपे थी खाली पाकिस्तान में कान थी खपे तव्हां दुनिया जा अमेरिका जा प्रोडक्ट ॿाहिरि जा तव्हां प्रोडक्ट खणी ॾिसो तव्हां सिंजिंडा जा प्रोडक्ट खणी ॾिसो कंहिंमें तव्हांखे 3 मिक्सचर कोन मिलंदा कोन मिलनि बिल्कुलु ॿाहिरि जो तव्हां पूरी वेबसाइट ते तव्हां वञो ॿाहिरि जी पूरी लिस्ट लॻी पई आहे प्रोडक्ट जी तव्हां कंहिंमें तव्हांखे डबल मिक्सचर कोन मिलंदो बिल्कुलु तव्हां एरिस्टा जा प्रोडक्ट खणो तव्हां सिंजिंडा जा प्रोडक्ट खणो तव्हांखे कंहिं में बि जेको आहे 3 मिक्सचर कोन मिलंदा 4 मिक्सचर कोन मिलंदा पोइ थिए छा थो त उन सां तव्हांजो प्लांट जेको आहे फाइटोटॉक्सिसिटी में अची थो वञे स्ट्रेस में अची थो वञे पोइ तव्हांजो फ्लावर ठहणु ख़तमु थी थो वञे फ्लावर कोन थो थिए पोइ इन सां छा थो थिए हार्मोनल डिसबैलेंस जे करे हार्मोनल इम्बैलेंस जे करे तव्हांजो क्रॉप अर्ली एजिंग में अची थो वञे अच्छा हा तव्हांजो जेको आहे पोइ क्रॉप सेप्टेंबर में ख़तमु थी वेंदो न पोइ असां ख़ुदि बि न मिक्सचर कढियूं पाण में वधि में वधि तव्हां ॿ अलॻि सिंगल माना हा ठीकु उहो तव्हां मिक्सर हिकिड़ो त इन जा 2 वॾा नुक़सान आहिनि हिकिड़ो जेके 3 4 मिक्सचर माण्हू कंदा आहिनि असां वटि हिकिड़ा मूंखे माज़रत सां चवणो थो पए त पेस्टिसाइड सेक्शन बाक़ाइदा एक्ट ठहियलु आहे जंहिंमें